अड़े लीमा छो परेशान लॻो पियो आहीं? कहिड़ो तुंहिंजो खंड जो जहाज़ ॿुॾी वियो आहे? यार तोखे त ख़बर आहे जीअं इमरान ख़ान जी हुकूमत आई आहे पाकिस्तान में केॾी महांगाई करे छॾी अथसि। हा, एॾी महांगाई रब ॾे पनाह। इमरान ख़ान जी हुकूमत जो सभ खां वधीक नुक़सान सिंध खे रसियो आहे। सिंध जे ग़रीब ऐं पोरियत माण्हुनि जा त सफ़ा लाह कढी छॾिया अथसि। यार साबू न रुॻो सिंधी माण्हुनि खे पर समूरी सिंध खे तबाह करण जूं कोशिशूं पियो करे। हा यार लीमा, सभ खां वधीक सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करे सिंध ऐं सिंधियुनि खे बर्बाद कयो पियो वञे। हा यार साबू, सिंध जे कोयले, गैस, पेट्रोल, मैदनियात, नौकरियुनि, ज़मीननि ते कब्ज़ो ऐं हाणे वरी सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो। हा यार लीमा, वफ़ाक़ जो सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो ॼण सिंध ऐं सिंधियुनि जे ॻिचीअ में फाही जो फंदो आहे। अगरि टाइम ते इहो फाही जो रसो पंहिंजे सिंध जे ॻिचीअ मां न कढियोसीं त सभु घुटिजी मारिजी वेंदासीं ऐं दुनिया खे असांजे इन मौत जी ख़बर बि न पवंदी। यार साबू, जेकॾहिं असांजी सिंध जा सियासी अॻवानी उन में भाइवार हूंदा त असांजी वाहिर केरु कंदो? हा यार लीमा, सच पियो चवीं। सिंध जा ॿेट हुजनि या ॿेला, दरिया हुजनि या समुंड, उहे सभु सिंध जी मिल्कियत आहिनि। इहे सभु सिंध जा वसीला धारियुनि जे हवाले थींदे हरगिज़ न ॾिसी सघंदासीं। यार साबू, समूरी सिंध वासियुनि खे घुर्जे त वफ़ाक़ जे अहिड़े गैर आइनी कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारीनि जीअं असां पंहिंजी सिंध जे मालिकी करे पंहिंजे सिंध खे टुकड़ा टुकड़ा थियण खां बचाए सघूं। मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं, जिए सिंध।